नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मिलाद मुस्तफा, मिलाद यासीन, मिलाद ताहा, उन महबूब व आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जंहिंजो सॼे क़ुरान में मौला नालो वठी जंहिंखे सभु न कयो थी उन जो वारसो थियो। मौला अॼु ख़ाली न था या अल्लाह सारी कायनात में जेकी शइ ख़लक़ी थी सभिनि जो पाछो बणायो थी उन महबूब जे गुंबद किसरा साहिब जो पाछो न कयो थी। मौला उन गुंबद किसरा जो वारसो थी अॼु ख़ाली न था। मौला सभिनि जा बेड़ा पार फरमा। मौला तू करीम रहीम तू गफूर रहीम पंहिंजे हबीब जो वारसो थी। मदीने वाले साईं जे मीलाद जो वारसो थी। मदीने वाले साईं जे बचड़नि जो वारसो थी। मदीने वाले साईं जे अहल बैतनि जो वारसो थी। मदीने वाले साईं जे घरवारनि जो वारसो थी। मदीने वाले साईं जे अज़वाज मुतहरात जो वारसो थी। मदीने वाले साईं जे आशिक़नि जो वारसो थी। हज़रत आवेश करनी जो वारसो थी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वारसो थी। हज़रत उमर फारूक जो वारसो थी। हज़रत उस्मान गनी जो वारसो थी। अली मुश्किल कुशा जो वारसो थी। हसन हुसैन जो वारसो थी। इमाम बतूल जो वारसो थी। ज़ैनब जो वारसो थी। असगर जो वारसो थी। इमाम कासिम जो वारसो थी। इमाम नबी जो वारसो थी। कमर वाले साईं जो वारसो थी। पिछले वाले साईं जो वारसो थी। रसूल वाले साईं मोहम्मद कासिम जो वारसो थी। सजन साईं सुना साईं जो वारसो थी। मौला हिन दुनिया ते जेके भी वलीअ थी गुज़रिया आहिनि तुंहिंजा प्यारा थी गुज़रिया आहिनि उन जो वारसो थी। मौला अॼु पंहिंजे दर तां ख़ाली न वठा। या अल्लाह जिनके औलाद नाहे उन्हनि खे बि औलाद ॾे। भली 80 साल थी आहिनि 70 साल थी आहिनि 90 साल थी आहिनि मौला तुंहिंजे अॻियां का देरि नाहे। या अल्लाह उन्हनि खे बि औलाद ॾे उन्हनि जे सदके हिन जा बेड़ा पार। ओ मौला मौला अॼु भलारे ॾींहुं या अल्लाह अॼु तुंहिंजे महबूब जे ख़ुशी जो ॾींहुं सभु को पंहिंजे बचड़नि खे गुलनि ते खणी घुमाईंदो। मौला हिन खे बि घरवारी ॾे त बचड़ो गुले ते खणी तुंहिंजे महबूब जी हिन मीलाद में निकिरे।